सुबुह जो उथण सां नेरन करण ऐं कुझु पीअण ज़रूरी आहे। इन सां सॼे ॾींहं ते असर पवंदा आहिनि। तंहिं करे इहो फ़ैसिलो तमामु अक़लमंदीअ सां करणु घुर्जे त नेरनि में छा खाइण ऐं पीअण घुर्जे। सुबुह जी शुरूआति चांहि या कॉफ़ी सां करण खां बहितर आहे त हिकु गिलास गरम पाणीअ सां लीमन जो इस्तेमालु कयो वञे। इन सां वज़न घटाइण सां गॾु ॿिया बि केतिरा ई फ़ाइदा आहिनि। अमरीकी ग़िज़ाइयत जी माहिर नटाली ओल्सी मूजिबि ॾींहं जी शुरूआति हिकु गिलास गरम लीमो पाणी सां करणु हिकु सिहतमंद अमल आहे। इन जा मुस्बित असर ॾींहों ॾींहुं ज़ाहिर थींदा। US डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर मूजिबि लीमो विटामिन सी जे लिहाज़ खां सभ खां वॾो मेवो नाहे, पर विटामिन सी जो सुठो ज़रियो आहे। लीमन जी रस में विटामिन सी जो मिक़दार 18.6 मिलीग्राम हूंदो आहे। लीमन में अल्कलाइन जो वॾो मिक़दार हूंदो आहे जेको इंसानी जिस्म में pH खे मुतवाज़िन रखण में मदद करे थो। लीमन जो पाणी बि जिस्म मां नुक़सानकार मादा ख़ारिज करे थो, जंहिंसां इंसान चुस्त रहे थो। जेकॾहिं हाज़मे जो निज़ाम सही कमु न करे रहियो हुजे ऐं तेज़ाबियत जी शिकायत हुजे त इन लाइ लीमन जो पाणी बहितरीन इलाज आहे। हीउ मेटाबॉलिज़म खे तेज़ करे थो, तेज़ाबियत खे ख़तम करे थो ऐं मादे खे आराम पहुचाए थो। सिट्रेट एसिड्स अहिड़ो जुज़ आहे जेको पेशाब में तेज़ाब खे घटाए थो। हिन सां पथरी खे टुरण में मदद मिले थी। इन खे नंढड़नि नंढड़नि टुकरनि में विरहाए थो, जॾहिं त इहो गुर्दनि जी पथरी जे ठहण खे रोकण में पिणु मदद करे थो।